अस्सलाम वालेकुम। 4:30 बजे जो टाइम ॾिनो हुयो, कुझु दोस्त अची वठनि भली पंहिंजे वक़्तु जेको मां पंहिंजो 4:30 जो ॾिनो हुयो उन ई टाइम ते आयो आहियां। ऐं जेसिताईं कुझु दोस्त अची वठनि त कोई बि दोस्त महिरबानी करे थोरो इहो मूंखे ॿुधाए त आवाज़ु मुंहिंजो सही अचे थो पियो, थोरो इहो कोई कंफर्म करे जेसिताईं ॿिया बि दोस्त अची वठनि। कोई बि कमेंट में थोरो मूंखे इहो ॿुधायो त जेको आवाज़ु आहे वीडियो जो उहो तव्हां ताईं सही पहुचे थो। इनामुल्ला चांटियो चए थो आवाज़ु क्लियर आहे, वॾी महिरबानी भाउ। ऐं काफ़ी अरसे खां बाद मां लाइव आयो आहियां, काफ़ी महीना गुज़री विया आहिनि। ऐं काफ़ी दोस्त चवंदा बि हुआ त अचो ऐं जेके हे इशूज़ आहिनि, जेके पास कैंडिडेट्स या जेके हलनि था पिया पूरे सिंध में, उन ते तव्हां थोरो लाइव अची करे ऐं कुझु जेके इशूज़ फेस कनि था पिया सभई कैंडिडेट, उन्हनि खे कोई रस्तो बि ॿुधायो त कीअं इहो मसइलो हल थींदो, या ख़ासि तौर ते जेके 54 खां 40 वारा आहिनि उन्हनि जो मसइलो कीअं थींदो। त हाणे ज़ाहिर आहे जिन सां मुंहिंजो राब्तो आहे उन्हनि खे त मां ॿुधाईंदो आहियां, पर उहा ॻाल्हि सभिनी ताईं नथी पहुची सघे, छो त अगरि कोई मूंखां पुछे थो मां उनखे ॿुधायां थो, पर तव्हां ताईं उहा ॻाल्हि नथी पहुचे। सो इन करे मां डिसीशन इहो कयो आहे त हाणे कुझु 2-3 लाइव सेशन मां कंदुमि जंहिंमें तव्हांखे इहो ॿुधाईंदुमि त जेके हे इशूज़ हलनि था पिया सिंध में, छो त ईअं त ॾिसो सोशल मीडिया ते काफ़ी असां आवाज़ बि उथारे वञा पिया ऐं सभिनी अॻु भरा पिया आहियूं। हीअ जेको मुंहिंजो पेज आहे उन ते तव्हां ॾिसो था पिया त शायदि ई को अहिड़ो माण्हू हुजे जेको एतिरो इन हद ताईं अॻिते हलियो वञे ऐं इन इंतिहा दर्जे जी माना कैंपेन हलाए ऐं आवाज़ु उथारींदो रहे मुसलसिल। ऐं तनक़ीदूं बि थींदियूं रहियूं आहिनि। तव्हां सभिनी खे दोस्तनि जेके पुराणा आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी, नवनि खे घटि ख़बर हूंदी, पर पुराणनि खे ख़बर आहे त असां तनक़ीदूं बि बर्दाश्त बि कयूं आहिनि ऐं हमेशह रिज़ल्ट ॾिनो आहे। त मुंहिंजे ख़्याल में हाणे काफ़ी दोस्त अची बि विया आहिनि। हाणे शुरूआति कयूं था बंदि स्कूलनि खां, त क्लोज़ स्कूल हाणे वधि में वधि जेको इशू हींअर सभिनी सां जेको दरपेश वॾे में वॾो मसइलो आहे उहो बंदि स्कूलनि जो आहे। त सेक्रेटरी साहबु पाण लाइव सेशन में बि चई चुको आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके न्यूज़ में जिते किथे हर हंधि इहा ॻाल्हि करे चुको आहे त बाबा बंदि स्कूल जेके आहिनि से उहे खोलिया वञनि, जेके वाइबल स्कूल आहिनि, खुलण जोगा जेके स्कूल आहिनि उहे खोलिया वञनि। ऐं जेको सीटुनि वारो मसइलो आहे ख़ासि तौर ते सभ खां पहिरीं जॾहिं मां हिन हिते पंहिंजे ई पेज ते मां पोस्टूं रखणु शुरू कयूं त हे सीटूं लिकाइनि था मुख़्तलिफ़ ज़िला, ख़ासि तौर ते मां निशानदेही बि कई बाबा हे कंबर आहे, ख़ैरपुर आहे, दादू आहे, शादात कोट आहे, हितां जा माण्हू सीटूं लिकाइनि था पिया। उनखां बाद में उतां जे माण्हुनि लोकल माण्हुनि इन्हनि ई माना ऑफिसरनि जे चवण ते मुंहिंजे ख़िलाफ़ु बाक़ाइदे हिकिड़ी कैंपेन हलाई। ऐं तव्हां ॾिठो त मां पंहिंजे उन हक़ ते हुयुमि ऐं 2-3 ॾींहं खां बाद में सेक्रेटरी साहिब जो पंहिंजो बयानु अची वियो त बाबा DOs अचो कराची तव्हां सां मीटिंग आहे, छो था तव्हां लिकायो सीटूं। ऐं उनखां बाद में जॾहिं रिसर्च थी ऐं जॾहिं कुझु साफ़ इन जी कढ लॻी विया त उहा न्यूज़ पेपर्स में बि अची वई, जीअं कल्ह माना हिकिड़ो वाज़ियो थी आयो त बाबा 2000 सीटूं त पकियूं लिकायूं वयूं आहिनि DOs पारां। त हीअ छो था लिकाइनि सीटूं, सवालु आहे न, त छो था लिकाइनि? त उनजो सादो जवाबु आहे करप्शन। त इन में का ढकी छुपी ॻाल्हि त आहे कोन। त नओं सम्झी करे कैंडिडेट्स खे नओं था सम्झनि त हीअ नवां आहिनि, इन्हनि खे का ख़बर कोन्हे ऐं इन्हनि खे गाइडलाइन ॾियण वारो बि ज़ाहिर आहे अहिड़ो को माण्हू कोन्हे जेको को वई इन्हनि खे सम्झाए। जेके एजुकेशन सां वाबस्ता हूंदा कैंडिडेट्स उन्हनि खे त ख़बर आहे, ॿियनि खे त ख़बर नथी पए। त हाणे उन्हनि खे का सम्झो हिकिड़ी कंहिं का गाइडेंस नथी मिले, उहे परेशान आहिनि दरपद, उनजो फ़ाइदो हे DOs वठनि था, उनजो फ़ाइदो उतां जो स्टाफ वठे थो, सुप्रीडेंट वठनि था, क्लार्क वठनि था, उनजो फ़ाइदो था वठनि न। त ॼाण जी कमी आहे। हाणे गवर्नमेंट जे पॉलिसी मुताबिक़ जेके वाइबल स्कूल आहिनि, हाणे उनजो मक़सदु छा थी वियो, हलण जोगा स्कूल, मतिलबु उहो त जंहिंजो इंफ्रास्ट्रक्चर आहे, बिल्डिंग आहे, पाणी पीअण जी सहूलियत उते आहे, बेसिक फर्नीचर आहे, थोरी घणी सहूलियत आहे, उतां उस्ताद रिटायर करे वियो आहे, ट्रांसफ़र थी वियो आहे, उन जी का डेथ थी वई आहे, त अहिड़े क़िस्म जा स्कूल हली सघनि था। ऐं हाणे हिननि छा कयो आहे त इन्हनि स्कूलनि जूं सीटूं हिननि लिकाए छॾियूं आहिनि। उहे छो ई नथा कनि, छो कयो? हर तालके में, हर यूनियन काउंसिल में अलाए केतिरा स्कूल वाइबल स्कूल आहिनि जेके हली सघनि था। त इन जो मक़सदु इहो आहे त तव्हां माना जेके ज़ाहिरी सीटूं ॾेखारे उन्हनि खे त तव्हां एडजस्ट कयो था पिया। जेके ॿियूं जेके इहे इन क़िस्म जूं जेके लिकायूं, जेके असां था चऊं त लिकल सीटूं ज़ाहिर कयो, त लिकल त इहे आहिनि न वाइबल स्कूलनि वारियूं, त तव्हां उहे छो था ज़ाहिर कयो, उहे छो था ॿुधायो?
असां पाण बशमूल मुंहिंजे असां पाण हिकिड़ी सर्वे कई आहे एन्यूअल सेंसियस सर्वे जेका गवर्नमेंट एम्प्लॉइज़ जेके टीचर्स आहिनि उहे सभई तक़रीबन करे चुका आहिनि उन में असां पाण पंहिंजनि अखियुनि सां विज़िट कया आहिनि पंहिंजे यूनियन काउंसिलूं उते असां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आया आहियूं त हिते बिल्डिंगियूं लॻियूं पियूं आहिनि इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु आहे पर ताज़ो 6-8 महीना पहिरीं माना जॾहिं वैकेंसी पोज़ीशन हिननि मोकिले छॾी उन खां बाद उतां जा उस्ताद या त रिटायर करे विया आहिनि या किथे का डेथ थी वई आहे उहे स्कूल पिया आहिनि हाणे उन्हनि जूं वैकेंसियूं इहे छो नथा कनि अपडेट नथा कराइनि त इहो माना हू चवंदा इहे जेके वैकेंसियूं हूंदियूं इहे असां बाद में भरींदासीं त हाणे लिकल वैकेंसियूं मां पहिरीं बि मां ॾिसो हर ॻाल्हि जेका कंदो आहियां उहा बाद में साबित बि थींदी आहे पहिरीं मां इहो चयो त इहे लिकाईंदा कोई बि न पियो मञे ज़ाहिर थी पियो पकड़िजी पिया लिकाईंदा उन खां बाद में मिक्स जेका हिननि पॉलिसी ॾिनी मां उन ते आवाज़ बि उथारियो ऐं घणनि खे ख़बर न पई पए इहो मिक्स मां उनखे चयो बाबा इहो मिक्स आचार आहे हाणे इन में कोई बि शक न आहे मां थोरो पहिरीं इहो क्लियर करे छॾियां त हींअर जेको पंहिंजो सेक्रेटरी साहिबु आहे साईं अकबर लगारी साहिबु उनजी बिल्कुलु नियत साफ़ु आहे ऐं कमु करणु चाहे थो मां त कॾहिं बि माना मुंहिंजे ख़्याल में शायदि ई का माना का क़िस्मत सां का अहिड़ी पोस्ट रखी हुजे जंहिंमें का इहा तनक़ीद हुजे त को सेक्रेटरी साहिबु पारां का कोताही आहे हू डेडिकेटेड आहे हू कमु करणु चाहे थो साईं सरदार शाह ते शुरू में असां तनक़ीदूं कयूंसीं पर साईं सरदार शाह बाद में उहे जेके असां ॻाल्हियूं कयूंसीं उहे पूरी थी वियूं असां तनक़ीद ख़तमु करे छॾीसीं हाणे इन जो मतिलबु इहो थियो त डिपार्टमेंट कमु करणु चाहे थो डिपार्टमेंट में मसइलो न आहे एजुकेशन डिपार्टमेंट बिल्कुलु ओके लॻो पियो आहे हीउ पहिरियों दफ़ो हूंदो सालनि खां पोइ त डिपार्टमेंट में का कमी कोताही न आहे सेक्रेटरी माना चाहे थो सरदार शाह चाहे थो त इहो मसइलो हल थिए केरु नथो चाहे जेको नथो चाहे उहे डीओज़ क्लार्क सुपरिटेंडेंट हाणे इन्हनि जी पाण में मिली भगत आहे वरी इन्हनि खे सपोर्ट जेके कनि था उहे उस्ताद तंज़ीमूं थियूं सपोर्ट कनि हाणे उन्हनि जी बलबूते ते हू जीअं उन्हनि खे सम्झ में अचे थो तीअं कनि था पिया उहा जेका सिधी सही जेका नाजाइज़ी इहे कनि था पिया या त उन्हनि खे माना हिकिड़ी सियासी सपोर्ट आहे या मां चवंदुमि त उनखां वधीक सियासी त जेका हूंदी सां हूंदी उनखां वधीक उस्ताद तंज़ीमूं उन्हनि खे सपोर्ट थियूं कनि छो त इहे सम्झो हिननि जो जेको तालुक़ु आहे उस्ताद तंज़ीमुनि जो या हिननि जो पंहिंजो डीओज़ ऐं टीओज़ क्लार्क हिननि जो इहे सम्झो पंहिंजा माना भाइर आहिनि पाण में सो इहा उन्हनि खे टेक आहे ऐं इन जे ख़िलाफ़ु इलाही वॾी जदोजहद करणी पवंदी ॾिसो असां कैंपेन हलायूंसीं सेक्रेटरी साहिबु उन्हनि जा नोटिस वरिता आहिनि हिननि खे घुरायो अथई पर मां बि सेक्रेटरी साहिब खे इहो बि चवंदुमि त साईं जेको जेतिरी बि तव्हांजी नियत साफ़ु आहे हे माण्हू मतिलबु जेके हेठों स्टाफ आहे इन्हनि जो माना ठीकु थियणु माना हिकिड़ो असांखे त घटि में घटि माना यकीन कोन थो अचे त इहे कॾहिं बि ठीकु थींदा इहे थियणा ई न आहिनि इहे माण्हू हाणे इन्हनि जो हल कहिड़ो आहे छो त मां रुॻो ॿुधायो त इन में मां रुॻो मसइला न ॿुधाईंदुमि थोरो घणो मां हल बि कढियो आहे मां इहो सोचियो आहे त जेके इहे डीओज़ आहिनि त मां सेक्रेटरी साहिबु अगरि रिक्वेस्ट थो कयां त सर इहे जेके डीओज़ आहिनि इन्हनि खे तव्हां ट्रांसफ़र कयो इन्हनि खे ॿियनि ज़िलनि में मोकिले छॾियो ऐं सज़ा तौर ते अगरि मिसाल तौरु अगरि को हिकिड़ो मिसाल थो ॾियां मां इहो नथो चवां त उहो को करप्ट डीओ आहे मिसाल अगरि मुंहिंजो ई पंहिंजो ज़िले खां था वठूं अगरि खेरपुर जो आहे त उनखे तव्हां थरपारकर मोकिले छॾियो जेकॾहिं थरपारकर वारी का को डीओ आहे अगरि उतां जो रहाकू आहे उनजी लोकलिटी उते आहे त उनखे खणी करे तव्हां कमर में रखो सज़ा तौर ते त ऐं इहो न त तव्हां डीओ करे रखो उन्हनि खे कंहिं स्कूल में माना कयो त उहे पढ़ाइनि उहे तालीम ॾियनि छो त हीअ जेके आहिनि जॾहिं उन्हनि खे सीट मिली वई आहे छो त आहिनि त तक़रीबन उस्ताद उहे त उहे वञी उते पढ़ाइनि ऐं इन्हनि सीटुनि ते जेके हाणोका डीओज़ आहिनि इन्हनि खे चेंज कयो चेंज करे जेके डेडिकेटेड माण्हू हुजनि जेके थोरा घणा पढ़िया लिखिया बि हुजनि हीउ उहो ज़मानो न आहे त तव्हां जेको आहे सो ट्रेडिशनल वेही कमु कयो तव्हांजा क्लार्क वेही पेन सां ऐं पनो खणी ऐं लिखनि वेही लिस्टूं ठाहिनि हे कंप्यूटराइज़ दौरु आहे डिजिटल दौरु आहे थोरा पढ़िया लिखिया शऊर रखंदड़ उस्ताद मौजूदु आहिनि मुख़्तलिफ़ हाई स्कूलनि में उतां तव्हां आणियो ऐं उन्हनि खे जेको आहे अॻिते थोरो प्रोमोट करे ऐं जा जेके जिन खे प्रोमोशन उहा 19 ग्रेड में डीओ थींदो आहे 19 ग्रेड अलाए केतिरा उस्ताद सुठा आहिनि जेके कंप्यूटर बि ॼाणनि था उन्हनि खे रखो ऐं त जीअं ऐं सुपरिटेंडेंट जेके आहिनि उन्हनि खे तव्हां कंहिं ॿिए पासे ॾे हेॾे ॾे कयो क्लार्कनि खे हेॾे होॾे कयो उन्हनि इहो भला को ठीकु त न कयो आहे त कंहिं अगरि सखर जो स्टाफ हूंदो त उनखे सॼी ज़िंदगी उन सखर वारी ऑफिस में रहणो आहे उनखे चेंज कयो ऑफिसूं चेंज कयो स्कूलनि में हाई स्कूलनि में मोकिलियो उनजी वैकेंसियूं आहिनि उते जेसि ताईं इहो मसइलो हिते हल न थींदो ऑफिशियली वे में या हिननि जी जेका हाणे वारी जेका करप्शन आहे सवाल ई पैदा नथो थिए सेक्रेटरी साहिबु केतिरी बि कोशिशि करे हे वरी बि लिकाए वेंदा हे न मुड़ंदा
छो त हिननि खे मज़ो अची वियो आहे, हिननि खे ख़बर आहे त असांखे हिकु सीट जो अगरि रेट मिले थो त उहो हीअ जिंद न छॾींदा कॾहिं बि। सो इन्हनि खे हेॾे होॾे कयो, इन्हनि जी पोज़ीशन खे चेंज कयो। अगरि ठीकु आहे, अगरि किथे को सिंसियरिटी जो आहे बि सही त बि तव्हां चेंज कयो। इहो रूटीन मैटर आहे न, ट्रांसफर पोस्टिंग, तव्हां हुनखे हेॾे होॾे करे छॾियो, नवां आणियो, नवां चेहरा आणियो त हिनखे थोरी फेवर मिले सभिनी कैंडिडेट्स खे। हिकिड़ो त इहो मसइलो आहे, इहो मसइलो इन ई तरह सां। ॿियो इहो त काफ़ी जेके आहिनि त मां थोरो ॾिसां पियो तकड़ में वञंदा कमेंट्स, तव्हां पाण बि ॾिसंदा हूंदो। हाणे घणनि जो सुवालु इहो हूंदो आहे त बंदि स्कूल खोल रहिया आहियूं कीअं। हाणे इहो तव्हांखे मां ॿुधायां थो, हाणे हुननि त लिकाया आहिनि, हाणे तव्हांखे थियणो पवंदो थोरो पंहिंजे ज़हन खे माना थोरो तेज़ करिणो पवंदो। ऐं मां जीअं हिते लोकल कैंडिडेट्स खे ॿुधाईंदो आहियां, पंहिंजनि ॻोठनि वारनि खे, तव्हांखे बि उहा ई ॻाल्हि ॿुधायां थो त हाणे हिननि खां कमु कढणो आहे। असांजो मक़सदु आहे कमु। हाणे कमु इहो तॾहिं थींदो त तव्हां पाण फिज़िकली उन्हनि जूं तस्वीरूं कढो वञी करे उन्हनि स्कूलनि में जेके सम्झो था त हे भरिसां हे असांजो बंदो स्कूल पियो आहे पर हलण जोॻो आहे, उन जूं पिक्चर्स वठो, हिकिड़ी एप्लीकेशन लिखो ऐं उन जूं तस्वीरूं कढो। उहा तव्हां एड्रेस कयो सेक्रेटरी साहिब खे त साईं हीअ हिते असांजे एरिया में हीअ स्कूल आहे, हीअ हलण जोॻो आहे, हिते हे उस्ताद नथा ॾियनि असांखे। पोइ उन जी जेका रिसीविंग आहे उहा तालका एजुकेशन ऑफिसर खां बि करायो एप्लीकेशन ते, उन जी डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर खां करायो, उन जी डायरेक्टर खां करायो। अगरि हो लोकल लेवल ते अगरि उन स्कूल में तव्हांखे शो कनि था सीटूं ॿ चारि त उहो तव्हांजो कमु थी वेंदो। अगरि शो नथा कनि त इहा ॻाल्हि खणी तव्हां सेक्रेटरी साहिब ॾे वञो त साईं असां हेठां लोकल लेवल खां मथे ईंदा आहियूं, असांजो कोई बि कोन थो ॿुधे। हाणे तव्हां पुछा कयो हिननि खां त जॾहिं हे स्कूल आहे, असां वटि सबूत बि आहे, एविडेंस बि आहे, उस्ताद रिटायर करे वियो आहे या उस्ताद गुज़ारे वियो आहे, फोत थी वियो आहे, इहा डेटा आहे हर हिकु शइ, स्कूल छो था खोलनि। उनखां बाद में पाण ई तव्हां ॾिसंदो सेक्रेटरी साहिबु महिरबानी आहे, उहो इनशाला उन ते एक्शन खणंदो। छो त उनजा जेके विझात बि आहिनि, जेके दोस्त उहे चवनि था त इहो इन ई तरह सां हल थियणो आहे। हू बि पंहिंजे हिसाब सां कोशिशि करे थो। असां सोशल मीडिया एक्टिविस्ट आहियूं, ज़ाहिर आहे सोशल मीडिया ते फॉलोइंग आहे त असां बि इहा ई ॻाल्हि गाइडलाइन बहितर ॾियूं था त उहो कयो। ॿियो हिकिड़ो वॾो इशू आहे इहो बंदि स्कूलनि जो कयोसीं, मिक्स पॉलिसी वारो। हाणे मिक्स पॉलिसी हिननि मुंझाए छॾियो आहे। हे वेतर हूअं ई करप्ट आहिनि हिते, तव्हांजा जेके क्लार्क स्टाफ सुप्रीडेंट हर हंधि जिते किथे माना इहे वागूं वेठा आहिनि, इहे हूअं ई करप्ट आहिनि। उन्हनि खे हिकिड़ो रस्तो हिननि ॿुधाए छॾियो आहे। हाणे उन नियत ते शक न आहे सेक्रेटरी साहिब जे त माना हे को हिननि खे चयो अथई तव्हां करप्शन कयो। हुननि खे हिकु सही ॻाल्हि कई अथई त तव्हां हिन तरह सां हीअं कमु कयो। हाणे हिननि हिन जो मतिलबु ई ॿियो ॿुधो कढी छॾियो आहे। हर DO, हर क्लार्क, हर सुप्रीडेंट जो मतिलबु ई ॿियो आहे मिक्स पॉलिसी जो। हाणे मिक्स पॉलिसीअ में डिपार्टमेंट चए छा थो असांखे, सम्झण जी ॻाल्हि आहे न। डिपार्टमेंट इहो थो चए त बाबा अगरि जिते एनरोलमेंट कंहिं स्कूल में मिक्स आहे, माना को एजुकेशन सिस्टम आहे, जिते छोकिरा छोकिरियूं गॾु थियूं पढ़नि, त को एजुकेशन सिस्टम आहे न उहो, त उन्हनि स्कूलनि में जॾहिं तव्हां उते उन्हनि खे मतिलबु पोस्टिंग ऑर्डर ॾियो त इहो ॾिसो त उन स्कूल में मेल टीचर घणा आहिनि, फीमेल टीचर घणा आहिनि। मतिलबु इहो पोस्टिंग जो आहे, इहो हो तादाद न आहे सीटुनि वारो त उनखे तव्हां सीटूं ॾियो, जंहिंजो मतिलबु DOs था कढनि। उन चयो आहे तव्हां उन्हनि खे उते रखो, माना सीटूं साॻियूं बरक़रार रहंदियूं, सीटुनि में का बि तब्दीली न ईंदी, पर उन्हनि खे उन जॻह ते रखो। मतिलबु इहो आहिनि मिक्स वारे में 4 अगरि उते सम्झो फीमेल आहिनि त हुननि खे चयो अथई 6 जेके आहिनि उन्हनि खे उते तव्हां रखो। इहा सिर्फ़ु रखण जे हद ताईं ॻाल्हि आहे, माना उन्हनि खे उते जॉइनिंग करायो, उन्हनि खे उते चओ त उते पढ़ाइनि, ॿिए हंधि न वञनि। इन जो सीटुनि सां तादाद न आहे, मतिलबु उन सां वास्तो, सीटुनि सां उनजो को बि तालुक़ु न आहे त सीटुनि खे घटि कयो या सीटुनि खे वधायो। हुन इहो चयो आहे त तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उते उन्हनि खे मतिलबु पोस्टिंग ॾियो त उहे वञी उन्हनि स्कूलनि में पढ़ाइनि। उहो रेशो ॾिसो, अगरि मेल वधीक आहिनि या फीमेल वधीक आहिनि। अगरि फीमेल वधीक आहिनि त उते तव्हां मेल ॾियो, 50-50 रेशो रखो त मर्द मेल टीचर ऐं फीमेल टीचर बराबरि थी वञनि। अगरि जिते अगरि 10 सीटूं मतिलबु कंहिं में सेंक्शन पोस्टूं आहिनि त 5 मेल हुजनि, 5 फीमेल हुजनि। हाणे इहो त हिकिड़ो सिंपल फार्मूलो आहे। त हाणे उनजो DOs कढियो आहे ग़लति मतिलबु, मुख़्तलिफ़ DOs, सभिनी त न, इलाही DOs ग़लति मतिलबु कढियो आहे। हुननि इहो चयो आहे त सेक्रेटरी साहिबु असांखे थो चए त साईं हाणे जंहिं स्कूल में अगरि साईं 10 सीटूं आहिनि, अगरि उते 4 मेल आहिनि त हाणे असांखे हिते 6 जेके आहिनि नयूं पोस्टूं क्रिएट करे उते रखिणो आहे। हाणे हुन त ईअं चयो ई कोन्हे त ईअं कयो। उन में उहो मेल खे धकिनि था वेठा उते मुख़्तलिफ़, बाबा तव्हांजो हिते हक़ु न आहे, हिते फीमेल छोकिरियूं रखंदासीं, हिते मर्द न रखंदासीं, छोकिरियूं रखंदासीं हिते। उते वरी हुननि सीटूं वधाए छोकिरियुनि खे ॾियणु शुरू कयूं आहिनि। हाणे इहो त ग़लति बिल्कुलु हिकिड़ो माना हिकिड़ो नओं वरी माना स्टाइल आहे करप्शन करण जो, हालांकि इहा हक़ीक़त ई न आहे।
सेक्रेटरी साहब चयो त बाबा सीटुनि ते को फ़र्क़ु न आहे पवणो, सीटूं ओतिरियूं ई रहणियूं आहिनि, रुॻो उन्हनि खे उते उन्हनि जॻहियुनि ते मोकिलियो बसि, उन्हनि स्कूलनि में मोकिलियो, पोस्टिंग आर्डर ते लिखो उहे स्कूल, उहो रेशो आहे थोरो। अञा इनखे अञा माण्हू वधीक माण्हू बहितर नमूने घणा सम्झी विया हूंदा, पर इन ते हिकिड़ो अलॻि सां मां वीडियो बि ठाहे रखी छॾींदुमि हिते मिक्स पॉलिसी ते। हाणे थोरो मां तव्हांजे जेके कमेंट्स अचनि था थोरो मां उन्हनि खे बि ॾिसंदो थो वञा। हाणे अहमद जवाद अबड़ो थो चए त डिस्ट्रिक्ट शिकारपुर में बि कुझु कयो। हाणे ॾिसो न, इहे मसइला त हर हंधि आहिनि। डिस्ट्रिक्ट शिकारपुर हुजे, दादूअ लाइ मां चयो, दादू वारा थी सघे दोस्त ॾिसंदा हुजनि, उन्हनि खे मां चयो त मां उते ईंदुमि ऐं उते असां हली करे इहे इन मसइले खे ॾिसंदासीं। उनखां बाद में हाणे छाजे करे मां न आयुसि, उहो इन करे न आयुमि त दादू वारो जेको डी ओ हुयो उतां जो जेको बि आहे, ॾिसो मुंहिंजो को वास्तो न आहे दादू ज़िले सां, न को मां उतां जो आहियां। मां त हिकिड़ो सोशल मीडिया एक्टिविस्ट जे तौर ते मां आवाज़ु उथारींदो आहियां। मां जो इहो चयो त हुननि मुंहिंजे ख़िलाफ़ु कैंपेन हलाइण शुरू करे ॾिनी, सॼे धड़ाधड़ माना मुख़्तलिफ़ जेके सहाफ़ी उतां जा लोकल ॿिया टिया सॼी सोशल मीडिया भरे छॾी। त हाणे इहो को त, पर पोइ असां चयो ठीकु आहे, भला असां मां कैंडिडेट्स खे चयो त ठीकु आहे तव्हां ईअं कयो, अगरि उहो इन तरह सां कनि था त तव्हां भला सेक्रेटरी साहिब खे लिखो, बहितर तरीक़ो आहे। हाणे मां को झगड़ो त वञी कोन करणु वेंदुमि उन्हनि सां, असां त अख़लाक़ी तौर ते डीओस खे चवणु पिया वञूं दादू वारे खे त बाबा ईअं न कयो। पोइ मां उन्हनि खे चयो त भला ठीकु आहे तव्हां सेक्रेटरी साहिबु, पर सुठो थियो जो सेक्रेटरी साहिबु नोटिस वरितो, उनखे चई डीओस खे त अचो तव्हां कराची या मीटिंग कयो, इहो छो था कयो तव्हां बंदि स्कूलनि वारो मसइलो, या ॿियनि ज़िलनि जा जेके बि असांजी आवाज़ु उथारण था जिन खे तकलीफ़ थींदी आहे सोशल मीडिया ते, मां थो उथारियां या जेके बि दोस्त असांजा आवाज़ु उथारनि था इन्हनि मसइलनि ते, त उन्हनि खे तकलीफ़ थी पहुचे डीओस खे ॾाढी। सो हाणे असां हुन हल इहो कढियो आहे, मां इहो चयो आहे कैंडिडेट्स खे, तव्हांखे बि चवां थो त तव्हां सेक्रेटरी ॾे जेको आहे साहिब ॾे, उन ॾे तव्हां डायरेक्ट लिखो, एप्लीकेशन लिखो, त हुनखे ख़बर पए त मसइलो आहे कहिड़े ज़िले में। त जॾहिं हुनखे ख़बर पइजी वेंदी न त हिननि ज़िलनि में एॾो वॾो मसइलो हले थो पियो, ख़बर त आहे मतिलबु उन्हनि खे त इहे मसइला हलनि था पिया, पर उनखे मां जीअं चवां थो त इनखे चेंज करिणो पवंदो, सिस्टम खे थोरो चेंज करिणो पवंदो, इहो मसइलो ईअं थींदो ई कोन। ऐं ॿियो 54 खां 40 वारो जेको मसइलो आहे वेटिंग लिस्टनि वारो, हाणे पॉलिसी छा आहे, छो त घणा पुछनि था त वेटिंग जो कीअं थींदो। पॉलिसी इहा आहे त 2 साल वेटिंग लिस्ट ते जेके जेतिरियूं मतिलबु जंहिं तालुके में सीटूं आहिनि उहे जॾहिं पूरियूं थी वेंदियूं त बाक़ी जेके रहियल पास कैंडिडेट्स हूंदा उन्हनि खे 2 साल वेटिंग लिस्ट ते रखंदा। अच्छा, उन 2 साल में का बि टेस्ट न थींदी, मतिलबु नई का टेस्ट न थींदी टीचर्स जी। हाणे वेटिंग लिस्ट ते कहिड़ा कहिड़ा अॻिते कंहिंजा चांस वधी सघनि था या कहिड़े तालुके में, हाणे उन जा ईअं आहे त जिते रिटायरमेंट वधी वेंदी, छो त हाणे कुझु ज़िलनि में हाणे मथे साल में इलाही रिटायरमेंट आहे, मुंहिंजे ख़्याल में काफ़ी ज़िलनि में आहे, त जॾहिं उहे रिटायर थी वेंदा उस्ताद त हाणे डिपार्टमेंट एजुकेशन सिस्टम खे ऑटो कयो आहे, मतिलबु इहो त जीअं ई होॾां रिटायर कंदा 10 उस्ताद त जेके पोयां वेटिंग वारा 10 हूंदा उन्हनि खे ऑटोमेटिक ऑर्डर मिलणु घुरिजे, इहो मिलणु घुरिजे पॉलिसी तहत। पर हाणे जेको असां ॾिसूं था पिया अमली तौर ते इहा ॻाल्हि आहे त जेका हिननि लिस्ट ठाही आहे, हाणे उन में इलाही लिस्टूं ठाहियूं अथऊं, हिकु लिस्ट न आहे। मतिलबु इहा त अगरि मां आहियां त मूंखे हुननि हिकु लिस्ट ॾेई छॾी वेटिंग वारी, नोटिस बोर्ड ते हणी छॾियऊं बाबा हीअ लिस्ट बि आहे। वरी हिकिड़ी ॿी अलॻि सां लिस्ट था ठाहिनि जंहिंमें वरी उहो माइनॉरिटी, वरी डिसेबल, इहे सभु एड करे वरी उहो अलॻि था कनि, वरी उन में उहा खिचड़ी था पचाइनि त साईं हिन में त हिन जो हक़ु आहे, हिन में हिन जो हक़ु आहे, हुन जो हक़ु आहे, या जिते हार्ड एरिया वारा आहिनि उते बि वरी ईअं था कनि फनकारियूं। माना लिस्टूं अटकल सां 2-3 मुख़्तलिफ़ ठाहे करे थोरो मुंझाए था छॾनि त सुभाणे को क्लेम न करे त साईं 5 उस्ताद रिटायर करे विया त मूंखे छो न मिली, मुंहिंजो हक़ु हुयो, इहो दावा न करे सघे। सो इन जे लाइ इहो आहे त तव्हां सभई गॾिजी करे जेके एक्टिव हर ज़िले जा दोस्त आहियो, तव्हां शुरूअ खां वठी जीअं असां अटकल कंदा आहियूं त IB जो रिज़ल्ट कढी करे डिपार्टमेंट एजुकेशन जी वेबसाइट तां लिस्ट कढी करे उहा भेट कयो हिन जे DO ऑफिस वारी लिस्ट सां, पोइ तव्हां ॾिसो त हिननि जेका वेटिंग ठाही आहे इहा वाक़ई सची आहे या जंहिंजो हक़ु न आहे उहो अॻियां आहे, जंहिंजो आहे त उन पोयां आहे, छो त घणनि त मार्कूं ई नथा लिखनि न। सेक्रेटरी साहिब चयो त जेको आहे हिन जी मार्कूं लिखो, उहे मार्कूं ई नथा लिखनि, ख़बर ई नथी पए त हिन जूं मार्कूं घटि वधि इहो मथे ईंदो हेठि ईंदो, त केॾो वॾो माना हिकिड़ो हिननि इहो अफ़रा तफ़री वारो माहौल बि ठाहियो आहे, परेशान करे रखियो आहे। त हाणे साक़िब राज थो चए, हाणे साक़िब जा मूंखे मैसेज ईंदा, चए थो दादू वारे DA खे हटायो। साक़िब खे मां इहो ॿुधायां त दादू वारो जेको मसइलो हुयो उनजी जेका कैंपेन आहे, मां तव्हां रुगो सोशल मीडिया ते सिर्फ़ु लिखो अरबाब वारी जो दादू, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त दादू वारे DA छा छा करायो आहे मुंहिंजे ख़िलाफ़ु, कहिड़ा कहिड़ा हरबा इस्तेमालु कराया अथई।
पोइ बहरहाल असां हुन सां बि मोह ॾिनो आहे सेक्रेटरी साहिब वटि सभु शयूं पहुची वियूं हाणे ख़बर पइजी वई आहे सेक्रेटरी साहिब खे बि त हे जेके केॾो छो त असांजो मसइलो त न आहे न इहो ज़ाती असांजो त मुफ़ाद न आहे न असांजे ॻाल्हाइण सां चवण सां कोशिशि सां कंहिंखे 5 सीटूं मिलनि थियूं त असांखे दुआऊं ॾींदा असां त उन लाइ कोशिशि कंदा आहियूं हमेशह। इफ़्तिख़ार थो चए त जेतिरा मां पढ़ी सघां थो कमेंट्स ॾाढा तेज़ीअ सां था वञनि। हाणे तव्हांजा सवाल थो खणा मां थोरो जनरल टच ॾिनो आहे उन्हनि खे कुझु सवालनि खे। आसिफ़ जतियाल थो चए मलीर जे JST उम्मीदवारनि खे ऑर्डर ॾिना वञनि। आसिफ़ जतियाल साहिबु त मलीर जे हवाले सां मां इलाही दफ़ा पोस्टूं बि कयूं आहिनि तव्हांखे बि ख़बर आहे। हाणे मलीर वारे DO वरी पंहिंजो फार्मूलो कढी वेठो आहे। हाणे मलीर वारनि खे थोरो मां ॿुधायां जेकॾहिं ॿुधनि था त आसिफ़ जतियाल हूंदो आहे राब्ते में। हाणे मलीर वारो वरी DO हुनजो थो वठे साईं इहो पंहिंजो जाली डोमिसाइलनि जी माना ॻाल्हि थो करे। चए थो साईं हिते असां वटि इलाही उहो आहे मसइलो असां छंड छाण था कयूं जाली डोमिसाइलनि जी त ईअं न थिए। ॾिसो न वरी हू वरी ॻाल्हि ई अहिड़ी थो करे जो माना सभु चवनि वाह वाह। चए थो साईं ईअं न थिए त जालीअ वारनि खे मिली वञे ऐं हिननि खे न मिले। असां हुननि खे चयो आहे दादा ख़ुदा जा बंदा जालीअ वारो मसइलो त पंहिंजी जॻह ते आहे हुननि कहिड़ो ॾोह कयो जंहिंजे शनाख़्ती कार्ड उतां जा लोकेलिटीअ जा आहिनि उन्हनि खे कहिड़ी हिसाब सां सज़ा जॾहिं तव्हां जूं इहे तहक़ीक़ूं पूरियूं थियनि अलाए घणो टाइम लॻे अलाए साल लॻे अलाए 2 साल लॻनि त जेके लोकल आहिनि जेननि डोमिसाइलनि वारा आहिनि तव्हां उनखे छो था लुड़ायो। जीअं अॻ में सेक्रेटरी साहिबु चयो त भला शनाख़्ती कार्ड त ॾिसण में ई ख़बर पवंदी आहे न त हे सिंध जो आहे या पंजाब जो आहे त मलीर वारे DO खे इहा ख़बर नथी पए। मलीर वारो DO वरी इहा ॻाल्हि करे माना पंहिंजी ज़िंदगी छॾाए थो त साईं हाणे मां छा कयां त हे थो मां कमु कयां त पोइ अगरि इहा ॻाल्हि आहे त पोइ बाक़ी ॿिया DO छो था पोस्टिंग ऑर्डर ॾियनि पोइ उहे बि ईअं ई कनि न वेही करे पोइ इहो त मसइलो पोइ 2 साल 3 साल हलंदो। ॿियो हिकिड़ो कमेंट आहे त जेके B.Ed ऑनर्स वारा या इहे आहिनि उन्हनि खे मार्कूं हाणे इन लाइ त असां त इलाही कोशिशि कईसीं त बाबा जेकॾहिं हाणे टीचर आहे हिकु उस्तादु आहे उस्तादु डिपार्टमेंट में अचे थो त B.Ed ऐं M.Ed खे त अहमियत मिलणु घुरिजे न उन्हनि खे। बाक़ी कहिड़ो प्रोफेशनल डिग्री जो फ़ाइदो कहिड़ो थियो अगरि कंहिं B.Ed ऑनर्स कई आहे त मतिलबु आहे 4 साल हुन पंहिंजो लोड़ियो आहे यूनिवर्सिटीअ में लेसन प्लान तयारु कया आहिनि हर हिकु शइ कई आहे त उनखे फ़ाइदो कहिड़ो मिलियो 4 सालनि जो B.Ed ऑनर्स वारे खे या M.Ed अगरि अॻे त पुराणे दौर में त 1 साल थींदी पर हाणे त वधी वियो आहे टाइम हाणे B.Ed ऑनर्स 4 सालनि जी आहे। ECA वारनि खे कहिड़ो फ़ाइदो मिलियो B.Ed ऑनर्स वारा उनखे मार्कूं ॾियणु घुरिजनि। असां त इहो दाऊं करे करे थकिजी पिया आहियूं पर पोइ तॾहिं कैंडिडेट साथ सां सही न पिया ॾियनि। हाणे अॼु उन्हनि खे अहसासु थिए थो त हाणे उनखे B.Ed ऑनर्स बि यादि अचे थी मुख़्तलिफ़ ॿियूं ॻाल्हियूं बि यादि अचनि थियूं। असां त हमेशह मां त प्रोटेस्ट फिज़िकली कया आहिनि जिते किथे तव्हां सभई उहो जेके सुञाणनि था उन्हनि खे ख़बर आहे असां त आवाज़ु उथारियो आहे इन्हनि शयुनि ते पर साथ न मिलियो आहे न। जेकॾहिं तव्हां सभई ॿाहिरि सभई उन वक़्त में मुंहिंजो साथ ॾियो आहे त हिन वक़्त ताईं सूरत हाल मुख़्तलिफ़ हुजे हा। हिन वक़्त ताईं जेके तव्हां हाणे दाऊं था कयो त B.Ed M.Ed जो हक़ु आहे हाफ़िज़ क़ुरान चवंदा आहिनि हाफ़िज़ क़ुरान वारा जेके आहिनि उहे चवंदा आहिनि असांखे छो नथियूं मिलनि उहो उनजो राइट आहे मिलणु घुरिजे। असां त चऊं था मिलणु घुरिजे पर उनजे लाइ त जदोजहद करणी पवंदी आहे न। घर वेठे त का शइ न आहे मिलंदी सिर्फ़ु इहो इन चवण सां त हीअं कयो साईं या फलाणे DA खे हटायो वञे हीअं कयो वञे इन सां त कुझु थियणो ई न आहे न। कंबर शादात कोट अदा कंबर वारा जंहिं दोस्त लिखियो आहे त असां लाइ आवाज़ु उथारियो मुंहिंजे ख़्याल में दादू कंबर वधि में वधि मां त जेकॾहिं कुझु चयो आहे त घणे में घणो इन जो ई नालो खयो आहे हमेशह पोस्टूं में हिनजे साईं उहो शायदि चांडियो थो चए कंबर वारो लिकाए थो त कंबर वारी त पोस्टर ठाराया अंदाज़ो कयो त हिकिड़ो DO आहे जेको पंहिंजा पोस्टर थो ठाराए चए थो मां ईमानदार आहियां मां फ़र्ज़ शनास आहियां। हाणे असां छा कयूं ॿियो माण्हू चए न मां चवां न त हे DO ईमानदार आहे तव्हां चओ न कैंडिडेट्स चओ न त हीअ ईमानदार आहे हीअ ईमानदार न आहे उहो पंहिंजे पाण खे माना मियां मिठू लॻा पिया आहिनि सभु त असां त ईमानदार आहियूं। असांजे ख़िलाफ़ु हाणे जेकॾहिं थोरो असां आवाज़ु उथारियूं चवंदासीं हे त जेको आहे ब्लैकमेलर आहिनि प्रोपेगेंडा था कनि हीअ था कनि हू था कनि त असांखे त को फ़ाइदो न आहे न। ब्लैकमेलिंग असां छा लाइ कंदासीं असांखे को असां इहो था चवंदा असांखे सीट ॾियो असांजो शुक्र आला साईं असांजो जॉब आहे असांखे त कोन्हे असां त ॿियनि जे लाइ दावा कयूं त हुनखे तकलीफ़ थी थिए ॾाढी। सजा थो चए त लॉलीपॉप आहे या कीअं वेटिंग लिस्ट वारनि खे फ़ाइदो मिलंदो 2 सालनि ताईं पर उनजे लाइ तव्हांखे वेटिंग लिस्ट वारनि खे मालिकी करणी पवंदी पंहिंजे कम जी। जेकॾहिं तव्हां मालिकी न कंदव जेसिताईं तव्हां नज़र न रखंदव DOs ते मथे साल में ॾिसो उनजा अच्छा इहो बि मां तव्हांखे ॿुधायां त कंहिं कंहिं सूरत हाल में वेटिंग वारे खे फ़ाइदो मिली सघे थो। उस्ताद जॾहिं PhD उस्ताद जॾहिं प्रोमोट थी वेंदा सही आहे उन्हनि खे जॾहिं प्रोमोशन मिली वेंदो त सीट पोयां ख़ाली। उस्ताद अगरि कंहिंजी का डेथ थी वञे जिते ख़ुदा न ख़ासि उहा सीट बि ख़ाली। उस्ताद रिटायर करे था वञनि त बि सीटूं पोयां ख़ाली थींदियूं।
उस्तादनि ट्रांसफ़र थी था वञनि कंहिं ॿिए पासे ॾे त बि सीटूं ख़ाली थी वेंदियूं। मुख़्तलिफ़ सूरतालूं आहिनि सीटूं ख़ालियूं, इहो रूटीन मैटर आहे, सीटूं ख़ाली थींदियूं रहंदियूं आहिनि। इन करे ऐं ॿियो इहो आहे त इन पॉलिसी वेटिंग वारीअ में ईअं बि आहे त इंतज़ारु न आहे करिणो। मतिलबु हाणे अॼु कंहिं तालके में हिकिड़ो मिसाल था वठूं, खैरपुर तालको आहे, खैरपुर तालके में माना प्रोसेस मुकमल थी वियो, सीटूं वेटिंग में न रखी छॾियो, बाबा 200 कैंडिडेट वेटिंग में आहिनि। इहो कयूं, हफ़्ते खां बाद में 5 उस्ताद रिटायर था कनि, त हिननि खे हफ़्ते खां बाद में 5 वेटिंग वारनि खे ऑर्डर ॾियणो आहे। इहा पॉलिसी आहे त 5 उन्हनि खे इंतज़ारु न आहे करिणो, उन्हनि 5 पोयनि खे ऑर्डर ॾियणो आहे। हाणे इन ते अमल केरु कराईंदो? इन ते अमल तव्हां पाण उम्मीदवार होशियारु थींदव, मालिकी कंदव पंहिंजनि कमनि जी, पाण गॾे सॾे 5-10 पाण में ग्रुप ठाहियो या को व्हाट्सएप ते जीअं कम्युनिकेशन हूंदी आहे, कम्युनिकेशन में रहंदव, त ईअं न थिए त तव्हांजो हक़ु मरी वञे ऐं ख़बर इहा पए त हेठां वारा जेके भाऊ वारा आहिनि उहे 5 ऑर्डर वठी निकिता हलिया विया। सो इहे शयूं आहिनि। फयाज़ जेकॾहिं बदीन ते बि ॻाल्हायो, बदीन वारो चए थो मां ईमानदार आहियां, मां हाणे छा थो करे सघां। ठटे वारो बि चए थो मां ईमानदार आहियां, मूंखे मयार हुनजो। लाड़काणे वारो चए थो भाऊ तुंहिंजे महिराज थो चए जिसकाणी, त लाड़काणे वारो नथो ॿुधाए। हाणे लाड़काणे वारे लाइ लिखूं था त वरी ॿिया वरी असांखे था माना घटि वधि ॻाल्हाईंदासीं, लाड़काणे वारे लाइ छो लिखियो आहे? लाड़काणे वारो त ईमानदार आहे ऐं सादिक़ अमीन आहे। मसइलो इहो त लॻो पियो आहे न, तव्हां हिकु ॻाल्हि था कयो वरी हू ॿी ॻाल्हि था कनि ॿिया माण्हू। शोभी अली तुंहिंजे मिक्स पॉलिसी मां ॻाल्हायो आहे थोरो वीडियो खे पोइ बाद में ॾिसिजो। अञा तव्हांखे मिक्स पॉलिसी अञा वज़ाहत सां पोइ मां हिकिड़ो अलॻि सां तव्हांखे कंदो, इन लाइ लाइव सेशन इलाही ड्रिगो थी वेंदो, सरसरी तौर ते तव्हांखे मां ॿुधाए छॾियो आहे। खैरपुर ते ॻाल्हायो भला कमेंट आयो आहे। हाणे खैरपुर असल में मुंहिंजो पंहिंजो ज़िलो आहे, इन करे माना मां इन करे थोरो कॾहिं कॾहिं पोस्टूं रखंदो बि आहियां, पर न बि रखंदो आहियां, छो त हाणे हितां वारा जेके बि मसइला हिते हलनि था पिया, इन ऑफिस में हेॾे होॾे वञणु थींदो आहे, उनखे चवंदा रहंदा आहियूं, उनखे डायरेक्ट बि ॿुधाईंदो बाबा ईअं न कयो, हे असांजो पंहिंजो ज़िलो आहे। जॾहिं ॿियनि ज़िलनि में जूं असां बशरूं वेठा कयूं था, उते रखूं था पोस्टूं, त तव्हां असांखे मजबूर न कयो था। पर हीअ था चवनि असांजा जेको खैरपुर वारो डी ओ आहे उहो बि इहा ई ॻाल्हि थो करे, मां ईमानदार आहियां, मां त आहियां ईमानदार, ऐं जेको ॿिया डी ओज़ जेके आहिनि उहे मूंखे फॉलो कंदा आहिनि। खैरपुर वारो डी ओ त ईअं थो चए त मुंहिंजे ईमानदारीअ जो ॿिया सिंध जा जेके डी ओज़ आहिनि मुंहिंजे ईमानदारीअ जो मिसाल ॾींदा आहिनि त डी ओ हुजे ईमानदार, अगरि डी ओ हुजे त खैरपुर जो डी ओ, खैरपुर जे डी ओ जहिड़ो हुजे। ऐं माना साईं जे हिसाब सां उहो फ़र्ज़ शनास ऑफिसर आहे, जंहिंजे लाइ बि असां ॻाल्हायूं था उहो वरी पोस्टूं थो रखाए पाण डी ओ, त मां फ़र्ज़ शनास आहियां। जाम शुरे सां बि इहा हालति आहे। हाणे ॿियो कोई अहिड़ो को सवालु आहे त तव्हां उहो मूंखां हेठां भले पुछी वठो। हाणे इन खां हटी करे जेको मां ॻाल्हायो आहे, इहे नाला न लिखो थरपारकर या दादू, इहा असां जनरल हिकिड़ी ॻाल्हि कईसीं त मुख़्तलिफ़ डी ओज़ माना इहे मसइला कनि था पिया। हैदराबाद सां त साईं इहो मसइलो आहे त हैदराबाद में त हुन सीटूं छो ई कोन कयूं न। हैदराबाद वारनि खे मां त चवंदुमि त तव्हां वञो स्कूल विज़िट कयो, पाण ॾिसो वाइबल जेके स्कूल आहिनि उन्हनि खे खोलायो, एप्लीकेशन जो सेक्रेटरी साहिब खे। साईं नोमान साहिबु सखर वारो डी ओ बि ईमानदार आहे। हा बिल्कुलु, खैरपुर वारो डी ओ जेको आहे न उनखे जेकॾहिं जीअं चवंदा आहिनि त नोबेल प्राइज़ में जेकॾहिं कंहिंखे नॉमिनेट कयो वञे पूरे सिंध मां डी ओज़, माना हिकिड़ो नोबेल प्राइज़ अगरि कंहिंखे मिले त कहिड़ा डी ओज़ हुजनि, अगरि को मूंखां पुछे त मां त इहो चवंदुमि त बाबा सभ खां पहिरीं कंबर वारे खे नोबेल प्राइज़ ॾिनो वञे इनाम, उनजे ईमानदारीअ ते, उनजे फ़र्ज़ शनासीअ ते। दादू वारे खे बि ॾिनो वञे, खैरपुर वारे खे बि माना नोबेल प्राइज़ छो त डिज़र्व कनि था, हू पाण था चवनि असां फ़र्ज़ शनास ईमानदार आहियूं, ॿिया नथा चवनि, हो पाण खे पाण चवंदा आहिनि त असां आहियूं। त इन्हनि खे मिलणु घुरिजे। ऐं कश्मीर आहे उन्हनि खे मिलणु घुरिजे, इन्हनि छो त इन्हनि माना रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि, ईमानदारीअ जा, फ़र्ज़ शनासीअ जा उन्हनि रिकॉर्ड टोड़िया आहिनि। त सेक्रेटरी साहिब खे घुरिजे त इन्हनि 4-5 जेके डी ओज़ आहिनि इन्हनि जा नाला अक़वाम मुतहिदा खे मोकिले त इन्हनि खे नोबेल प्राइज़ ॾियनि ईमानदारीअ जा। हाणे इन खां वधीक ॿियो मां छा चवां हिननि खे। सोबेदेरे जो हिकिड़ो कमेंट गुज़री वियो, सोबेदेरो तालको आहे खैरपुर जो, उते बि वॾो ज़ुल्म आहे। ऐं सोबेदेरो में इहो मसइलो थी वियो आहे, सीटूं घटि आहिनि, कैंडिडेट तमामु वधीक आहिनि। ॿियनि तालकनि में बि लाज़मी ईअं हूंदा आहे त असां हिते लोकल ॻाल्हि था कयूं, ॿियनि में बि इहो मसइलो आहे। हाणे इन जो तरीक़ेकार, सुठो तरीक़ेकार इहो आहे
त तव्हां कोशिशि कयो वायबल स्कूलनि जो पाण वञो, पाण विज़िटूं कयो, उन जी एप्लीकेशन लिखो, DOs खां रिसीविंग वठी करे डायरेक्टर ॾे वञो, अगरि कमु नथो थिए सेक्रेटरीअ ॾे वञो, 5-10 पाण में मिली करे ग्रुप ठाहे सेक्रेटरी साहिब खां वञी करे उते सेक्रेटरीट पहुचो, उते पंहिंजो जेको बि मसइलो आहे उहो खणी करे सेक्रेटरी साहिब खां टाइम वठी करे, छो त उहो मिले थो सभिनी सां, उते वञी करे तव्हां डायरेक्ट उते शिकायत पंहिंजी कयो, पंहिंजे तालके जी, पंहिंजे ज़िले जी, त सर इहे मसइलो आहे, असांजो मसइलो हल कोन थो थिए, उतां डायरेक्शन ॾियारियो, तव्हांजो मसइलो हल थी वेंदो, 100% हल थींदो। बिल्कुलु यासिर मेमण चए थो त बिल्कुलु इहे हक़दार आहिनि, बिल्कुलु हक़दार आहिनि, इन्हनि खे नोबेल प्राइज़ मिलणु घुरिजनि। सिंध जा जेके ईमानदार DOs आहिनि उन्हनि खे माना इनाम मिलणु घुरिजे पंहिंजे ईमानदारीअ जो। जमशेर बि सांगड़, साईं सांगड़ बि इहो ई आहे न, हाणे कहिड़े ॾींहुं मां त चवां थो त हाणे हिते तव्हां पाण अॼु जेके कुझु माण्हू ॾिसनि था पिया उन्हनि खे मां इहो चवां थो, जेके इहे ख़ासि माण्हू 2-3 ॾिसनि था पिया, तव्हां कमेंट्स ॾिसो, तव्हां मूंखे छॾे ॾियो त पब्लिक छा थी चए त कहिड़ो DO करप्ट आहे, कहिड़ो कीअं, कहिड़ो असांखे छॾे ॾियो, पाण कैंडिडेट्स था चवनि न, छो त मूंखे इहे चवंदासीं तव्हां त कैंडिडेट न आहियो न, त हाणे पाण ॾिसो न त कैंडिडेट छा था चवनि। ऐं मूंखे यकीन आहे त सेक्रेटरी साहिब ताईं इहा ॻाल्हि पहुची वेंदी, ऐं जेको अॼु मां लाइव सेशन आयो आहे या जेके तव्हांजा कमेंट्स हलनि था पिया, त ज़रूरु कोई न कोई माना उनखे ॿुधाईंदो त बाबा इहा हालत इहा आहे। सिर्फ़ु इहो न आहे त मतिलबु हाशिम कुड़ियो दोस्त आहे असांजो, हाशिम साहिबु इहो माना जेका मां जनरल ॻाल्हि कई आहे न क्लोज़ स्कूल, इन मसइलो हल इहो ई आहे। हाणे जेको हाशिम कुड़े सवालु कयो आहे उनखे मां इहो बि ॿुधायां त जेके असां वारी जेका यूनियन काउंसिल आहे या जेके भरवारियूं आहिनि यूनियन काउंसिलियूं, उते काफ़ी स्कूल खुलण जोगा आहिनि, वाइबल स्कूल आहिनि। ऐं या तव्हां मूंसां थोरो राब्तो कजो, 2-3 स्कूल मां बि ॿुधाईंदोमांव, छो त उते मां पाण वियो आहियां फिज़िकली, उते मां ॾिसी आयो आहियां, उतां जा उस्ताद कुझु रिटायर करे विया आहिनि, कंहिंजी डेथ थी वई आहे, त इहे एप्लीकेशन खणी मां ॿियनि खे बि चयो आहे, त तव्हांखे बि चवां थो त तव्हां बि उहे खणी करे TO खां फॉरवर्ड या DO इन तरह सां बि कराए सघो था, या मथे डायरेक्टर खे ॾेई सघो था, पर रिसीविंग वठो, रिसीविंग वठी फ़ोटो कापी पाण वटि रखो। ओरिजिनल अगरि किथे बि तव्हां जमा करायो था न, उनजी रिसीविंग कंहिं क्लार्क खां या कीअं उहा लाज़मी वठो उनजी, त सुभाणे तव्हां जीअं चई सघो त उहा असां हिन डेट ते इहा शइ ॾिनी आहे, असांजो मसइलो हल नथो थिए। साॻई जीअं जेकाबाद आहे, घोटीअ सभिनी आहे, शिकारपुर आहे, जेके बि इहे ज़िला आहिनि, मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि, उहे सभिनी खे मां इहो थो चवां त तव्हां इहो कमु कयो, इन सां तव्हांखे फ़ाइदो मिलंदो। ऐं मां तव्हांखे ॿुधायांव त इलाही फ़ाइदो वरितो आहे, ईअं उन्हनि इहो करायो आहे, उते सेक्रेटरी साहिब ताईं बि पहुची विया आहिनि। कल्ह बि काफ़ी तस्वीरूं तव्हां ॾिठियूं हूंदियूं सोशल मीडिया ते, त मां उन्हनि खे चयो त तव्हां वञो त इलाही माना कैंडिडेट उते पहुता हुया कराची आहे, एप्लीकेशनूं खणी, ऐं उतां माना सेक्रेटरी साहिब उन खां बाद में नोटिस बि वरितो इन्हनि शयुनि जो। ऐं तव्हां अॼु ॾिसो मुख़्तलिफ़ न्यूज़ में बि हले थो पियो त सेक्रेटरी साहिबु नोटिस वठे थो पियो इन्हनि शयुनि जो। ऐं बंदि स्कूलनि वारो वाक़ई बि पहिरीं इहो इशू न हुयो, असां हाईलाइट कयोसीं सोशल मीडिया ते, हाणे इहो वॾो हिकिड़ो मसइलो बणिजी वियो आहे सिंध लाइ। कल्ह अख़बारनि में बि आयो, वर्षे आयो, माना असां जेकॾहिं का ॻाल्हि कयूं त उहा ग़लति आहे, जॾहिं अख़बार में उहा ॻाल्हि अचे त उहा सही आहे। बहरहाल उहो असां हमेशह ब्रेकिंग न्यूज़ हमेशह असां ई ॾींदा आहियूं त हिते हीअ मसइलो हले थो पियो, हीअ मसइलो हले थो। कोशिशि इहा आहे त हर कंहिंजो मसइलो हल थिए। डिस्ट्रिक्ट केरपुर में 40+ सवाल जेको आहे तव्हां कंदा आहियो तकड़ में, असल में कमेंट्स एतिरो तेज़ीअ सां था वञनि, किथे किथे नज़र पइजी थियूं। सदाम थो चए त किंगरीअ में डॉक्यूमेंट्स ख़बर न आहे अलाए छा लिखियईं, शायदि जमा मता न थींदा हुजनि। सर उल्फत आहे, सुठो दोस्त आहे, सलाम ईअं तकिड़ो ईअं कयईं। वालेकुम सलाम सर उल्फत। प्रिंस थो चए त नवाब शाह जो को बि शागिर्दु लाइव में मौजूदु न आहे। प्रिंस तव्हांखे कीअं ख़बर पई त नवाब शाह जो कोई बि मौजूदु न आहे? मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो वेठो ॾिसे थो नवाब शाह जो। कैंडिडेट्स खे जेतिरो मां सुञाणा तव्हां न सुञाणो प्रिंस साहिबु, मूंखे ख़बर आहे त केरु किथां जो हूंदो। कैंडिडेट्स सभई ॾिसनि था हर ज़िले जा, मूंखे ख़बर हूंदी आहे, जेके न ॾिसी सघंदा आहिनि बाद में ॾिसंदा आहिनि। ॿियो इहो आहे त मां काफ़ी अरसे खां बाद में लाइव आहियो आहियां, घणनि खे ख़बर न हुई त मां ईंदुसि, तकड़ में मां पोस्ट रखी हलियो आहियां। सनाला चना थो चए त NTS वारनि जे लाइ ॻाल्हायो। सर हाणे NTS वारो इहो आहे अदा त सेक्रेटरी साहिबु हिकिड़ी कमेटी ठाही आहे, उन में NTS जा जेके पास थियल हुया कैंडिडेट्स उन्हनि खे बि उन नुमाइंदो करे रखियो आहे, ऐं कुझु पाण जेके ऑफिशियल माण्हू आहिनि उहे बि आहिनि। हाणे उनजी मीटिंग थींदी,
ऐं जेको बि प्रोसेस आहे उहो हलंदो। पर बहरहाल उन में जेके TORs हुया उन्हनि में इहो हुयो त हिकिड़ो त इहे शइ ॾिसंदा त बाबा हिननि सां वाक़ई ज़्यादती थी आहे NTS टेस्ट पास वारनि सां या नाहे थी, हिकिड़ी त इहा शइ। ॿी ॻाल्हि इहा ॾिसंदा त अगरि कंहिं यूनियन काउंसिल में, छो त उहा जेका भर्ती हुई उहा यूनियन काउंसिल जे बुनियाद ते हुई NTS वारी, त हू इहा शइ ॾिसंदा त ईअं त नाहे त अगरि उते कंहिं माना 72 मार्कुनि वारे खे ऑर्डर मिली वियो आहे पर 85 मार्कुनि वारो रहिजी वियो आहे, त अगरि अहिड़े क़िस्म जी नोयत आहे त पोइ उनखे उहो बिल्कुलु कंसीडर कंदा, करणु बि घुरिजे अख़लाक़ी तौर ते। अगरि घटि मार्कुनि वारे खे ऑर्डर मिलियो, वधि मार्कुनि वारो रहिजी वियो, हाणे इन जे लाइ कमेटी ठही वई आहे। हाणे उहा ॾिसूं त उहा कहिड़ो फ़ैसिलो बीहे थो उन ते, ऐं बिल्कुलु उहो इंसाफ़ थियणु घुरिजे। अगरि कंहिंसां किथे ज़्यादती थी आहे, बाक़ी उहा शइ जेका आहे उन जी शायदि कोई घणा माण्हू सपोर्ट न करे सघंदा। जीअं सेक्रेटरी साहिब बि चवंदा बाबा हाणे उन वक़्तु जेके सीटूं हुयूं उहे सीटूं पूरियूं थी वियूं, हाणे 8 सालनि खां बाद में सीटूं पूरी थियण खां बाद में अगरि को क्लेम करे त उहो ॾाढो ॾुखियो थो थी वञे। बाक़ी जेकॾहिं किथे का नाजाइज़ी थी आहे त उनजो अज़ालो थियणु घुरिजे, उन सां सभई असां बि माना उन शइ खे सपोर्ट कयूं था त नाइंसाफ़ी थिए। शिकारपुर जो छा चवांसीं, शिकारपुर जो नालो खयों बसि। साईं थो चए हिकिड़ो दोस्त तकड़ में त शिकारपुर जो चओ कुझु। शिकारपुर वारे खे रिक्वेस्ट था कयूं त शिकारपुर वारनि जो DO साहिबु मसइलो हल कयो, महिरबानी कयो। हाजी असदुल्ला 2013 से NTS वारी बेच ते मां थोरो ॻाल्हायो, मां चयो त इहा जेका कमेटी ठही आहे इहो थोरो कमु करे त ख़बर पए। डिस्ट्रिक्ट सेंट्रल कराची बि ख़ामोश आहे, बिल्कुलु ख़ामोश आहे। मलीर बि ख़ामोश आहे, ॿिया बि काफ़ी कराची आहे जेके बि आहिनि। शिकारपुर वारो एॾो चुप आहे त आचार खारायोसि न, आचार खाराईंदोसि साईं जेको आहे मथां थोरो कम खे तेज़ करे। अॼु वारी मीटिंग में सीट वधंदा इहो माना आयो। मीटिंग में सीटियूं न वधंदियूं, ऐं मीटिंग हमेशह थींदी आहे DOs या सुप्रीडेंट जेके आहिनि उन्हनि खे सेक्रेटरी साहिबु हिदायतूं ॾियण लाइ कयो आहे त बाबा हे जेको हेठि कयो था पिया इहे नाजाइज़ूं या जेके कुझु शिकायतूं अचनि थियूं, पोइ इहो छो माना इहो तव्हां अहिड़ो सिस्टम खे बिगाड़ियूं वेठा आहियो। त उन मुतलिक़ माना इहे सभु शयूं डिस्कस करण जे लाइ। बाक़ी सीटूं त तॾहिं वधंदियूं अमली तौर ते जॾहिं या त कैंडिडेट्स पाण निशानदेही कनि या DOs या TOs पाण सचा थी वञनि। 2 शयूं आहिनि न, या उम्मीदवार कोशिशि करे या ऑफिसर सचो थिए। ऑफिसर सचो थियणो कोन्हे, उम्मीदवारनि खे कोशिशि करणी पवंदी पाण खे। अली गौर मक्सी थो चए त कंबर में बिल्कुलु ज़ुल्म आहे। तव्हां कंबर वारा त मूंखे चवंदा ई न कयो, छो त जेतिरो आवाज़ु मां कंबर लाइ उथारियो आहे शायदि ई कंहिं ज़िले लाइ एतिरो उथारियो। हाणे छा था करे सघूं, कंबर वारा ॾिसो न त उहो ई कंबर वारो माण्हू करे छा थो, पंहिंजा पोस्टर बैनर ठाराया DO। त मां ईमानदार आहियां। हाणे मां तॾहिं त चवां थो छा कजे माना हुन माण्हूअ जो लाइलाज माण्हू आहिनि न, लाइलाज DOs थी विया आहिनि। सम्झ में ई माना माना तालीम वज़ीर जी ॻाल्हि एजुकेशन मिनिस्टर ई सम्झनि था, न सेक्रेटरी जी ॻाल्हि था सम्झनि, न को जेके एडिशनल सेक्रेटरी आहिनि SO आहिनि उहो कंहिंजी बि ॻाल्हि ॿुधनि ई कोन था, हिकु कन मां ॿुधी बि मां कढी था छॾनि। त हाणे जेके लाइलाज अगरि बीमारियूं आहिनि त इन जो त गॾे सॾे मां त चवां थो सेक्रेटरी साहिब खे तव्हां लिखत में सभु एप्लीकेशन जो कैंडिडेट्स बाबा इन्हनि खे ॿियनि इलाइक़नि ॾे मोकिलियो या इन्हनि खे पंहिंजनि स्कूलनि ॾे मोकिलियो DOs खे वञी पढ़ाइनि, ऐं उते वञी का ख़िदमत कनि। हिते DOs नवां रखनि, ॿिया DOs रखनि जेके कमु कनि, कम जा हुजनि। ऐं साॻी तरह क्लार्क सुप्रिटेंडेंट इन्हनि खे बि हेॾे होॾे कनि, नवां अचनि, सुठा माण्हू अचनि जेके सिंसियर हुजनि, डेडिकेटेड हुजनि। बिल्कुलु अदा ज़ुल्म त हर हंधि आहे, कश्मीर में बि आहे। मीरपुर ख़ासि तालको कोट गुलाम मोहम्मद, अलाए हुन में छा मसइलो आहे, तव्हां लिखियो न आहे, बसि इहो नालो लिखियो आहे। रतो देरो में बि कामरान थो चए ॾाढो ज़ुल्म लॻो पियो आहे। साथ थो चए दादूअ में बि तकड़ा मैसेज था वञनि। ख़बर न अलाए कंहिंजो हुयो तालके सूबेदारे में मथे चांस को आहे या न आहे। चांस जेकॾहिं न बि हाणे अगरि न बि मिलिया त वेटिंग लिस्ट में 2 सालनि जे लाइ रखंदा हो। अगरि को उस्ताद रिटायर करे वियो आहे, को हेॾे होॾे थी वियो त उनखे पोइ उते एडजस्ट कंदा।
हिकिड़ो मैसेज हले वियो तकड़ में त खैरपुर जो DO 9 उम्मीदवार सां वेही ऑफिस में कचहरी थो करे, छा इहो सही आहे? कचहरी करणु बुरी ॻाल्हि न आहे, पर कमु त करे न। कचहरी या ॻाल्हि ॿोल करण में बुराई कोन्हे, त बाक़ी हाणे इहो आहे त मतिलबु कमु करे सदाईं कचहरियूं बि करे। सनाला थो चए त अगरि हिन में DOs एॾी करप्शन कंदा त NTS में साईं NTS में कंहिं चयो त करप्शन त थींदी आहे न। हाणे NTS में त फीमेल त तॾहिं ख़ुशकिस्मत हुयूं, उन्हनि खे 20 मार्कूं बि मिली वियूं हुयूं, सभिनी खे गर्ल्स खे माना 20 मार्कूं बि उन्हनि ग्रेस मार्कूं ॾिनियूं हुयूं। ऐं उन में बि इलाही खिचड़ी पई, तॾहिं त अॼु ॾींहं ताईं माना कोर्टुनि में आहिनि न NTS वारा, छाजे करे करप्शन त थी आहे न। कंडियारो में बि थोरो माफ़ु कजो, मां जेके कमेंट्स आहिनि तव्हां पाण ॾिसंदा हूंदो, तव्हांजे अॻियां बि हलंदा हूंदा, थोरो ईअं तेज़ था वञनि त सही ख़बर नथी पए। ट्रेनिंग अदा तव्हांजी जलाल सिर्फ़ु लफ़्ज़ लिखियो आहे ट्रेनिंग, त मूंखे शायदि इहो थो पुछणु चाहे ट्रेनिंग कॾहिं आहे। ट्रेनिंग तव्हांजी जेके जिन खे ऑर्डर मिली वियो आहे पास कैंडिडेट्स खे जेके जॉइनिंग करे चुका आहिनि, इन जी मथे महीने में जुलाई में ट्रेनिंग आहे। उनजो त डिपार्टमेंट जो ख़्यालु आहे त अगस्त में जेका हीअ वेकेशन जीअं ई पूरी थींदी, 1 अगस्त खां क्लास जेके शुरू थींदा, त उनजो ख़्यालु आहे त इहा उनजे दौरान ई उनखां पहिरीं मतिलबु इहा ट्रेनिंग बि थी वञे, त जीअं 1 अगस्त खां पोइ का डिस्टर्बेंस न थिए, स्कूलनि में अचनि त ट्रेंड थी अचनि। एडवोकेट बिल्कुलु साईं, उमरकोट में बि साॻिया न, उमरकोट वारा वरी बि माना मां चवंदो आहियां ॿियनि जे हिसाब सां वरी बि बहितर आहिनि, छो त शुरूआति बि उतां थी BST जी, मुंहिंजे ख़्याल में JST बि मिली वई आहे, मूंखे कंफर्म न आहे, पर वरी बि मां उमरकोट वारे लाइ घणो न चवंदुमि, छो त मुंहिंजे हिसाब सां उनजो कमु हूंदो आहे हमेशह। का ॿी का अहिड़ी का रुकावट हुजे या किथे को अहिड़ो को मसइलो थियो हुजे, उहा अलॻि ॻाल्हि आहे। ओवरऑल इलाहिनि ज़िलनि खां बहितर आहे उमरकोट, इलाहिनि ज़िलनि खां। मसइलो हूंदा उते बि, पर ॿियनि खां बहितर आहे। 50-50 कंहिं लिखियो आहे त पॉलिसी ॿुधायो। 50-50 इहो ई आहे, मां जीअं चयो त माना उहो सीटुनि सां उनजो को तालुक़ु न आहे, इहो उनखे इहो चयो वियो आहे त मतिलबु जिते को एजुकेशन सिस्टम आहे, जिते छोकिरा छोकिरियूं गॾु था पढ़नि जिन स्कूलनि में, उहो माना मिक्स स्कूल सॾिबो आहे, त उन मिक्स स्कूल में माना जेंडर बेस ते सॾिबो आहे, त उन में तव्हां रेशो ॾिसो 50-50 कयो, माना मेल टीचर बि 50 माना 50% हुजनि, फीमेल बि। अगरि 20 जो स्टाफ आहे टीचिंग स्टाफ आहे, त 10 जेके मेल हुजणु घुरिजनि, 10 फीमेल हुजणु घुरिजनि। इहा पॉलिसी आहे उन्हनि ॾिनी आहे, पर उनजो माना ग़लति फ़ाइदो DOs वठनि था पिया, करप्शन था कनि पाण, ऐं माण्हुनि खे ऑर्डर था ॾियनि, किथे मेल खे था ॾियनि, किथे फीमेल खे था ॾियनि, बाबा मिक्स पॉलिसी त तोखे हिते ऑर्डर था ॾियूं, नयूं सीटूं था क्रिएट कनि, त नयूं सीटूं क्रिएट न आहिनि करणियूं, साॻियूं सीटूं साॻियूं आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हुनजी माना स्कूल जी जेका पोस्टिंग आहे उहा उन्हनि में हूंदी, सिर्फ़ु इहो फ़र्क़ु आहे। 18 तालुकनि वारनि जो छा थींदो ख़बर न आहे, 18 तालुका अलाए छा चयो। गुलाम मोहिउद्दीन थो चए तालुके सूबेदारी ते ॻाल्हाए, सूबेदारी ते ॻाल्हाए चुका आहियूं। सूबेदारी में त ज़ुल्म आहे न, सीटूं घटि आहिनि तमामु घणियूं, पास तमामु वधीक थिया आहिनि, त उनजो नोटिस वठणु घुरिजे न। हाणे जेकॾहिं DO कुझु नथो करे त तव्हां एप्लीकेशन लिखो न, सूबेदारी वारा कंहिं तव्हांखे मना कयो आहे, तव्हां एप्लीकेशन लिखो, प्रैक्टिकली तौर ते कमु कयो न, तव्हां एप्लीकेशन लिखो, वायबल स्कूल ॾिसो कहिड़ा आहिनि, जेकॾहिं इन्फॉर्मेशन तव्हांखे ऑफिस मां मिले थी त बहितर आहे, न त तव्हां कंहिं न कंहिं उस्ताद जेके सीनियर उस्ताद आहिनि उन्हनि जी मदद वठो, उन्हनि खां पुछा कयो, या एनुअल सेंसियस हाणे थी स्कूलनि जी 2 महीना पहिरीं, तव्हां इहा पुछा कयो त उन में कंहिंजी ड्यूटी हुई तव्हांजे यूनियन काउंसिल में, तव्हां उन्हनि सां वञी मिलो, तव्हां उन्हनि खां पुछो दादा इहे जेके वायबल स्कूल आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि, उहे तव्हांखे ॿुधाईंदा नाला लिखी करे, उन्हनि ड्यूटी कई आहे हाणे 2 महीना पहिरीं, उहे तव्हांखे स्कूल जा नाला लिखी ॾींदा, बाबा हे हलण जोगा स्कूल आहिनि, तव्हां उहे एप्लीकेशन में उहे स्कूल मेंशन कयो, पाण उन्हनि स्कूलनि में वञो, तस्वीरूं कढो, वीडियो ठाहियो, ऐं जेको आहे उनखां बाद में तव्हां अचो DO वटि, DO वटि डायरेक्टर वटि एप्लीकेशन ते रिसीविंग वठंदा वञो, भले कमु न थिए त बि तव्हां चवंदो बाबा असांजी रिसीविंग ॾियो, उहा खणी जेकॾहिं तव्हां सफ़ा कमु न थिए तव्हां सेक्रेटरी साहिब ॾे हलिया कमु थी वेंदो, थियणु घुरिजे। चौवंजाह खां 40 चए थो त बाद में ऑर्डर मिला, ईअं न आहे, जिते अगरि सीट हूंदी त उन्हनि खे हाणे ई मिलंदा, पोइ जीअं ई वेटिंग लिस्ट मतिलबु मेरिट लिस्ट ठाहींदा, हाणे 54 खां 40 वारी डॉक्यूमेंट्स वठी मेरिट लिस्टूं ठहंदियूं,
पोइ उन खां बाद में जेकॾहिं उन्हनि ज़िलनि में गुंजाइश हुई वैकेंसियूं बचियल हुयूं त उते रखंदा, अगरि न हुयूं त उहे वेटिंग में हलिया वेंदा। पर ईअं न आहे त 54 खां 40 वारनि सभिनी खे वेटिंग में रखंदा, इहो ग़लति आहे, माना इहो सरासर ग़लति आहे, इहो न थींदो। उन्हनि खे ऑर्डर मिलंदा, 54 वारे खे 50 वारे खे 49 48 ताईं 46 ताईं मिली सघनि था। उहो ज़िले ते डिपेंड आहे। जीअं सिजावल ज़िलो आहे उते जेके आहिनि से वैकेंसियूं इलाही पियूं आहिनि, उते उहो रखी सघनि था। पोइ आख़िरी सीट जिते बि वई पोइ उते क्लोज़ करे उते बक़ाया जेका माना बचा जेके कैंडिडेट उनखे वेटिंग करे छॾींदा लिस्ट। उन खां बाद में तव्हांखे थोरी मालिकी करणी पवंदी। इंशाल्लाह कुझु वरी जेके ॿिया जेके कुझु सवाल जेके मां जवाबु न ॾेई सघियो आहियां त कोशिशि कबी। मां इहो ई सोचियो आहे त 2-3 लाइव सेशन मां कंटिन्यू कयां। अॼु आयो आहियां, कोशिशि करे सुभाणे ईंदुमि, ॿिए ॾींहुं 3 ॾींहुं, त जिते जिते तव्हां मुंझल आहियो तव्हांखे थोरो गाइडलाइन ॾियां ऐं थोरो ॿुधायां। ऐं काफ़ी शयूं थी रहिजी बि वियूं हूंदियूं, तव्हांजा सवाल बि रहिजी विया हूंदा। सो कोशिशि करे वरी अॼु वरी मां कमेंट्स तव्हांजा ॾिसंदुमि वेही, या त उते जवाबु ॾींदुमि, जेकॾहिं न ॾेई सघियुमि त वरी सुभाणे या ॿिए ॾींहुं लाइव अची करे वरी तव्हांखे मां उहो सम्झाईंदुमि थोरो। त इंशाल्लाह ताला तव्हांजो इलाहियुनि जो कमु बहितरु थींदो। ऐं हे जेको कुझु बि मां कंदो आहियां तव्हांखे मां पहिरियों जेके पुराणा दोस्त अगरि ॾिसनि था हाणे उनखे मां पहिरीं शुरूआति में बि इहो चवंदो आहियां, हे जेको कुझु मां कमु कयां थो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजो का लालच न आहे, को मक़सदु न आहे, को मुंहिंजो पंहिंजो ज़ाती फ़ाइदो न आहे। बसि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन करे कंदो आहियां त तव्हां ॿाहिरनि जूं भेनरुनि जूं दुआऊं मूंखे मिली वञनि। बसि इन चेक करे ई मिलंदो आहे त कंहिंजो कमु थी वञे। छो त जॾहिं कंहिंजो कमु थींदो आहे उहो मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे उनजी। सो अलाह साईं तव्हां सभिनी खे शादाबाद रखे। इंशाल्लाह सुभाणे या ॿिए ॾींहुं वरी लाइव सेशन कबो ऐं उनजो मां तव्हांखे अॻुवाट मां ॿुधाए छॾींदुमि। वॾी महिरबानी।